हेठियन मंझां कहिड़ो इज़हार या एक्सप्रेशन तरतीब मंझां ग़ाइब नंबर खे ज़ाहिर करे थो? वीडियो खे बीहारियो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण हल करण जी कोशिश कयो। अचो त हींअर हिन खे गॾिजी हल था कयूं। सो मां जॾहिं हिन खे हल कयां थो त मां हिन खे इन तरीक़े सां ॾिसंदुसि त मां पैटर्न ॻोल्हियां त हे कहिड़े तरीक़े सां अॻिते नंबर वधनि था, कहिड़ी तरतीब आहे। सो जेकॾहिं मां 36 मां 45 ते वञा थो त छा थिए थो? सो जेकॾहिं 36 मां 45 ते वञण महिल मां ॾिसां त 9 मां जोड़ कयां थो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं 63 खां 72 ताईं जेकॾहिं वञिजे त असांखे नज़र ईंदो त 9 जोड़ थियनि था। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां 72 खां 81 ताईं वञूं तॾहिं बि असां ॾिसंदासीं त 9 जोड़ थियनि था। इन जो मतिलबु इहो थी वियो त 45 में 9 जोड़ थियणु घुरिजनि। अहिड़ो इज़हार पाण खे ॻोल्हणो आहे। सो हाणे 45 में 9 कहिड़ो इज़हार जोड़ करे थो? सो बी जेको आहे हिते ऑप्शन पंहिंजो दुरुस्त आहे, छाकाणि त हिन में अहिड़ो इज़हार आहे जेको 45 में जॾहिं 9 असां जोड़ कंदासीं पोइ जेको नंबर मिलंदो पाण खे फ़र्ज़ु कयो 54 नंबर मिलंदो। सो 54 नंबर पाण हिते रखंदासीं, पर जॾहिं पाण इज़हार जी ॻाल्हि कंदासीं त बी जेको इज़हार आहे पंहिंजो इहो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां ही हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंमें पुछियल आहे त जेकॾहिं इहो पैटर्न कंटिन्यू रहियो यानी इहो तरीक़ेकार जारी रहियो त पोइ 6 नंबर मथीं तरतीब में कहिड़ो हूंदो? सो जेकॾहिं असां तरतीब ॾे हलूं त पहिरियों नंबर असां वटि 2 आहे ऐं ॿियो नंबर 6 आहे। सो 2 खां 6 ताईं वेंदे असांखे 4 जोड़ करणा पवनि था। 6 खां 10 ताईं वञण जे लाइ 4 जोड़ करणा पवनि था। अहिड़े तरीक़े सां 10 खां 14 ताईं वञण जे लाइ बि 4 जोड़ करणा पवनि था। इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं असां 5 नंबर ॻोल्हियूं, हे असां वटि केतिरा नंबर आहिनि? 4 नंबर आहिनि। सो जेकॾहिं 5 नंबर ॻोल्हियूं असां त 14 में 4 जोड़ कंदासीं त कहिड़ो नंबर हूंदो? सो उहो हूंदो 18। सो हे थियो 18। हाणे जेकॾहिं 18 में असां ॿिया 4 जोड़ कयूं त पोइ घणो थींदो? 18 ऐं 4 केतिरा थींदा? 18 ऐं 4 थींदा 22। सो 22 अहिड़ो नंबर हूंदो जेको 6हों नंबर ईंदो तरतीब में। सो पाण वटि ऑप्शन डी जेको आहे उहो दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां ही हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंमें पाण खे जदवल या टेबल ॾिनल आहे। टेबल छा जी ॾिनल आहे? टेबल इन जी ॾिनल आहे त ज़ारा केतिरा चकर हया हुया हर ॾींहं ते। सो पाण ॾिसंदासीं ॾींहंनि खे ऐं पाण खां पुछियल आहे त कहिड़े रूल मुताबिक़ इहो पैटर्न हले थो पियो, यानी कहिड़े क़ाइदे तहत इहा तरतीब हले थी पई। सो जेकॾहिं असां जदवल में अची करे हुन जा ॾींहं ॾिसूं त ही हुन जा ॾींहं आहिनि ऐं उन खां पोइ ही हुन जा चकर आहिनि। 6 खां 9 ताईं वञण जे लाइ +3 ऐं 9 खां 12 ताईं वञण जे लाइ +3 ऐं 12 खां 15 ताईं वञण जे लाइ +3 ऐं जेकॾहिं 6हों ॾींहुं हुजे हा तॾहिं बि पाण +3 जोड़ कयूं पोइ जेको बि अचे हा। इन जो मतिलबु इहो थियो जेकॾहिं पाण पंहिंजा ऑप्शन चेक कयूं त ही ऑप्शन दुरुस्त आहे जंहिंमें हर ॾींहं ते 3 चकर जोड़ थियनि था।